नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो शहर में रोलू छितन कुतन जो आज़ार वधी वियो। इंतज़ामिया ख़ामोश है। खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में रोलू छितन कुतन जो ॾींहों ॾींहुं आज़ार वधी वियो आहे, जंहिंमें हिकु औरत समेत ॿिनि ॼणनि खे कुतन ॾाढे ज़ख़्मी कयो आहे। ज़ख़्मियुनि में मसमात, समझू, ज़ाल, फोटो, हाशिम ऐं भरत कुमार खे रोलू छितन कुतन ॾाढे ज़ख़्मी कयो आहे, जंहिंखे तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते उन्हनि खे वैक्सीन ॾिनी वई आहे। इन मौक़े ते ज़ख़्मियुनि मीडिया खे ॿुधायो त खिपरो ऐं भरपासे जे इलाइक़े में रोलू छितन कुतन जो आज़ार वधी वियो। असीं इंतज़ामिया खां मुतालबो करियूं था त इलाइक़े में कुता मार मुहिम शुरू कई वञे, जीअं इलाइक़े जा माण्हू सुख जो साह खणी सघनि। यादि रहे त मुसलसल इलाइक़े में छितन रोलू कुतन जे ॾाहण जे वाक़े में वाद सबबि अञा ताईं खिपरो थाणे ते कंहिं बि यूसी सेक्रेटरी ते FIR दाख़िल न थी सघी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।